बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। ये केमिस्ट्री जे मुख़्तलिफ़ जेके बुनियादी टॉपिक्स आहिनि जेके PhD जे तैयारी जे लाइ जेको उन्हनि जो सिलेबस आहे उन जे मुताबिक़ शॉर्ट वीडियोज़ तव्हांजे लाइ ही प्रिपेयर कयूं वियूं आहिनि ऐं यकीनन इहे इन जे लाइ अव्हां वटि बेनिफिशियल साबित थींदियूं। उन में असां चंद बुनियादी कंसेप्ट ऐं सिर्फ़ु 8 क्लास ताईं जे लेवल जा उहे कंसेप्ट क्लियर करण जी कोशिशि कंदासीं, जंहिंमें पहिरीं आहे असां वटि एसिड एंड बेस। बुनियादी तौर ते एसिड ऐं बेस जा मुख़्तलिफ़ कंसेप्ट्स आहिनि उन्हनि जी सुञाणप करण जे लाइ, जंहिंमें जेको बुनियादी तौर ते जेको फंडामेंटल कंसेप्ट आहे एसिड ऐं बेस जी आइडेंटिफिकेशन जो, सुञाणप जो, उहो आहे अरहेनियस कंसेप्ट। हाणे उन जे मुताबिक़ एसिड उनखे चइबो आहे जेको हाइड्रोजन आयन डोनर हुजे। हाइड्रोजन आयन डोनर इन aqueous सॉल्यूशन, मतलब को भी अहिड़ो कंपाउंड जंहिंखे असां पाणी में डिज़ोल्व करियूं त हू हाइड्रोजन आयन प्रोवाइड करे। हाणे इन जे लाइ असां सिर्फ़ु सोचूं था त फार्मूले में जंहिंमें हाइड्रोजन हूंदो त उहो एसिड आहे, त इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। असां ॾिसंदासीं त प्रैक्टिकली उहो हाइड्रोजन आयन ॾेई सघे थो या न। फॉर सपोज HCl, HNO3, H2SO4 ऐं ॿिया बि खोड़ सारा अहिड़ा एसिड्स आहिनि जिनखे असां पाणी में डिज़ोल्व कंदासीं त उहे हाइड्रोजन आयन प्रोवाइड कंदा। त अहिड़ा सभई कंपाउंड जेके पाणी में डिज़ोल्व करण सां हाइड्रोजन आयन प्रोवाइड कनि उन्हनि खे असां एसिड चई सघूं था। पर उन जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणी पवंदी, जीअं असां ॾिसूं पिया त NH3 हिन जे अंदरि 3 हाइड्रोजन आहिनि, पर पोइ बि ही एसिड नाहे, छो त हिन जूं जेके प्रॉपर्टीज़ आहिनि, हिन जूं जेके ख़ासियतूं आहिनि उहे बेस वारियूं आहिनि। मतलब त असां सिर्फ़ इहो कोन था चई सघूं त जंहिंमें हाइड्रोजन आहे उहो एसिड आहे, बल्कि जंहिंमें हाइड्रोजन हुजे ऐं उनमें एसिड आहियूं केमिकल तोड़े फिजिकल प्रॉपर्टीज़ हुजनि, जीअं उनजा केमिकल रिएक्शंस, जीअं उनजो लिटमस पेपर ते इफेक्ट, या जीअं हुनजो इफेक्ट ऑन कैल्शियम कार्बोनेट जॾहिं उनमां कार्बन डाइऑक्साइड गैस इवॉल्व करे थो, वग़ैरह वग़ैरह। त साॻे नमूने CH4 हिन में बि 4 हाइड्रोजन आहिनि, पर ही बि एसिड नाहे। त हाणे इहो असांखे ज़हन में रखणो पवंदो, इहो असांखे यादि करणो पवंदो त सिर्फ़ु फार्मूला खे ॾिसी करे असां इहो नथा ॿुधाए सघूं त ही एसिड आहे या बेस आहे। लाइकवाइज HCl, HNO3, H2SO4, CH3, COOH। हाणे हिन में ही 3 हाइड्रोजन, ही चौथों हाइड्रोजन, ही एसिड आहे। हाणे ॿी ॻाल्हि अचे थी त जेको हाइड्रोजन ॾींदो आहे उहो केतिरा हाइड्रोजन ॾेई सघे थो को बि एसिड। जेतिरा लाज़मी नाहे त जेतिरा हाइड्रोजन हुजनि उहो ओतिरा ई हाइड्रोजन प्रोवाइड करे सघे। लाइकवाइज H3PO4 हिन में टोटल 3 हाइड्रोजन आहिनि। हाणे ही आहे त एसिड, पर ही 3 हाइड्रोजन ॾेई सघे थो। हिन जी सीरीज जो ॿियो एसिड आहे H3PO3, ही बि एसिड आहे। हिन में बि ज़ाहिरी तौर ते 3 हाइड्रोजन, हिन जे फार्मूला में 3 हाइड्रोजन मौजूद आहिनि, पर ही 3 हाइड्रोजन कोन थो ॾे, ही सिर्फ़ 2 हाइड्रोजन ॾेई सघे थो। हाणे इहा ॻाल्हि असांखे फार्मूला मां या स्ट्रक्चर मां ख़बर कोन थी पइजी सघे, इन जे लाइ असांखे थोरो अञा डीप में स्टडी करणी पवंदी। त जेकर हिन सॼी ॻाल्हि खे आउं कंक्लूड करियां त एसिड जी सुञाणप इहा आहे। एसिड खे असां सिंपल वर्ड्स में डिफाइन हीअं करे सघूं था, a chemical substance which produce hydrogen ion when dissolved in water, or a chemical substance which produce hydrogen ion in aqueous solution are called as acids। ऐं उनजो केतिरा हाइड्रोजन ॾेई सघे थो, that is another matter, उहो वेरी करे थो फ्रॉम मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल। हर मॉलिक्यूल में जेतिरो हाइड्रोजन जो तइदाद है लाज़मी कोन्हे त उहो ओतिरा हाइड्रोजन ॾेई सघे। सिंपल वर्ड्स में बेस जी जेको सो डेफिनेशन ॾिसंदासीं, बिल्कुलु साॻे नमूने बेस हूंदा आहिनि OH आयन डोनर इन aqueous
सॉल्यूशन। बेसिस उहे आहिनि जेके OH आहिनि ॾियनि, एसिड उहे आहिनि जेके हाइड्रोजन आहिनि ॾियनि। हाणे बेस कहिड़ा कहिड़ा थी सघनि था, हिन जा मुख़्तलिफ़ एग्जांपल्स: सोडियम हाइड्रोक्साइड, पोटेशियम हाइड्रोक्साइड, या पोइ अमोनियम हाइड्रोक्साइड। ही बेसिस आहिनि जेके पाणी में डिसॉल्व करण सां OH आयन्स प्रोड्यूस कनि था। हिते हिकिड़ी इंटरेस्टिंग ॻाल्हि कंदा हलूं त हिकिड़ो सिंपल फार्मूला C2H5OH, हिन फार्मूला में भी OH मौजूद आहे। हाणे अवां खां पुछो वञे त भई ही बेस आहे या न, त अवां खे चवणो आहे त भई ही बेस नाहे। पोइ हाणे असांखे कीअं ख़बर पवे त कहिड़ा एसिड ऐं कहिड़ा बेस आहिनि? भई पोइ ही हिन में OH मौजूद आहे, हिन डेफिनेशन जे मुताबिक़ त ही OH मौजूद आहे, त पोइ ही बेस थियणु खपे। पर ईअं नाहे, हिन डेफिनेशन में इहो नाहे लिखियल त जंहिं में OH हुजे उहो बेस आहे। हिन डेफिनेशन में इहो लिखियल आहे त अहिड़ो को बि कंपाउंड जंहिंखे पाणी में डिसॉल्व करियूं त उहो OH आयन पैदा करे, उहो टुटी वञे ऐं OH आयन मुहैया करे प्रोड्यूस करे उन सॉल्यूशन में, त उनखे बेस चइबो आहे। टुटण जी ॻाल्हि बि कई वञे। हिन जे फार्मूला मां इहो असांखे ख़बर कोन थी पवे त ही टुटंदो या न। त आउं सिर्फ़ हिकिड़ी सिंपल अवांखे सुञाणप ॿुधाईंदो हलां त जॾहिं बि OH अटैच हुजे कंहिं बि मेटल सां, कंहिं बि मेटल सां OH अटैच थियल ॾिसो, मेटल M, उन सां OH अटैच थियल ॾिसो, इहो बेस आहे। सोडियम मेटल आहे, OH अटैच है, पोटेशियम मेटल आहे, OH अटैच आहे। पर ही एग्जांपल मु ॼाणे वाणी लिखियो हो, दिस इज इंटरेस्टिंग वन, त सही हिते त मेटल नाहे, ही अमोनियम, दिस इज नॉट अ मेटल। अमोनियम इज अ कॉम्बिनेशन ऑफ नाइट्रोजन एंड हाइड्रोजन, नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन मिलियल आहिनि, ये ॿई नॉन मेटल आहिनि। त पोइ हिते त उहा मेटल वारी ॻाल्हि कोन पई अचे। दिस इज जस्ट अ सिंगल एक्सेप्शन टू दिस रूल। ही एग्जांपल इन लाइ लिखियो वियो हो त ही अवांखे यादि रखणो आहे त बाक़ी सभिनी में मेटल अगरि अची वञे OH सां गॾु त इहो बेस आहे। पर सिर्फ़ हिकिड़ो बेस अहिड़ो आहे जंहिं में मेटल जी जाइ ते अगरि NH4 जंहिंखे अमोनियम ग्रुप चइबो आहे, अगरि अमोनियम अची वञे त we will call it a base as well। असां इनखे बि बेस वारी कैटेगरी में काउंट कंदासीं। उहो इन लाइ ॾिसो, अमोनियम हाइड्रोक्साइड, अगरि असां हिनखे पाणी में डिसॉल्व कंदासीं, ही अमोनियम हितां खां ब्रेक थींदो, NH4 ही ब्रेक थींदो, हिन ते +1 चार्ज ईंदो, ऐं ही OH हितां खां ब्रेक थींदो, हिन ते -1 चार्ज ईंदो। हिन जो मतिलबु आहे त अमोनियम हाइड्रोक्साइड बि हिकिड़ी अहिड़ी केमिकल सब्सटेंस आहे, हिकिड़ी अहिड़ी कीमियाई शइ आहे जंहिंखे अगरि असां पाणी में डिसॉल्व कंदासीं त उहो OH आयन प्रोड्यूस करे थो। त इन्ही जे करे असां हिनखे बेस चई सघूं था। हाणे हिकिड़ा थी विया एसिड, हिकिड़ा थी विया बेस। इहा हिकिड़ी सिंपल सुञाणप आहे। बाक़ी इन्हनि जूं कुझु कीमियाई ख़ासियतूं आहिनि त भई बेस जो ज़ाइको थोरो कड़ो थींदो आहे, खारो हूंदो आहे, बिटर टेस्ट हूंदो आहे, जॾहिं त जेको एसिड आहे उनजो ज़ाइको थोरो खटो आहे, सॉर टेस्ट आहे। जीअं विनेगर आहे, विनेगर में एसिटिक एसिड हूंदो आहे, त इन जे लाइ उनजो ज़ाइको थोरो खटो आहे। होप सो के एसिड ऐं बेस अवांखे, ऐं अवां जेकॾहिं 8वीं क्लास जे टेक्स्ट मां हिनखे पढ़ंदव, 8वीं क्लास जे सिंध टेक्स्ट मां, तॾहिं बि ही शइ तमामु सुठे नमूने लिखियल आहे।